بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. آداب النبوية 40 नंबर जो जेको आहे असां थोरो ॻाल्हि ॿोल कंदासीं असबुल फहल जंहिंखे सिंधी में अरबी में असबुल फहल चवंदा आहिनि, पर सिंधी में अलाए इन लफ़्ज़ खे छा चवंदा आहिनि, जेको वठींदा आहिनि ढोर या ढगो त मेंह खे लाए या ढगी खे या छेले खे इन कम खे अलाए छा चवंदा आहिनि। बहरहाल दोस्त सम्झी वेंदा त इहो शइ जेकी आहे शरीयत में जाइज़ न आहे। जेके पैसा वठंदा आहिनि उन्हनि जे लाइ जाइज़ न आहे। बाक़ी ईअं माण्हू को वठी थो अचे त उन जे लाइ का ॻाल्हि कान्हे। जेके फी सबीलिल्लाह ॾियनि था ढोर या का ढगी जे लाइ या ॿकरी जे लाइ छेलो, त उन खे लाए त उन में उन खे पैसा या जेके ॻाल्हाए ॿोलाए वठंदा आहिनि त पोइ असां हेतिरा पैसा वठंदासीं, त इहो शरीयत में जाइज़ न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शइ खां झलियो आहे। हदीस इब्न उमर आहे, इहा हदीस आहे हज़रत उमर जे तरफ़ां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे चयो, हदीस इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हु, नहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन असब अल फहल इन खे, यानी जेके वठींदा आहिनि ढोर ॻाल्हाए ॿोलाए त उहे 500 या 1000 ॾींदासीं असां जो ढगी लॻे या ॿकरी या इहे इन शइ जी शरीयत में जाइज़ न आहे। हा, इहो फी सबीलिल्लाह ॾिए थो त ठीकु आहे, जे न त उनजो वरी यानी टे मज़हब इन शइ खे जाइज़ क़रार नथा ॾियनि। सिर्फ़ु मालिकी जेके आहिनि उहे कुझु तरीक़ो था ठाहिनि, चवनि था त तूं उहो माण्हू जंहिंखे भला आहिनि 2-3 मेहूं या ढगियूं लॻणु चाहे थो, त पोइ उहो छा करे, हुन खे जंहिं वटि ढगो आहे त उन खे चए त मूंखे किराए ते ॾे, मां कमुकारु कंदुसि, यानी हिन ते वज़न खणंदो या हरकाईंदो या ईअं, पोइ हफ़्ते जे लाइ महीने जे लाइ वठी अचे। त इन में हू इमाम मालिकी जेके आहिनि उहे थोरो इजाज़त इन शइ में इन तरीक़े सां ॾियनि था त यानी ही इन हरज मां निकिरी वेंदो त असां लाइण जे लाइ वठी आया आहियूं, न त असां कम जे लाइ वठी आया आहियूं, त पोइ लाहींदो हुअं बि, पोइ उन में कम बि करे, यानी कुझु हर ॼाराएसि या का शइ, त हुन मां हरज मां निकिरी वेंदो, यानी जेकी शइ हुन, छो जो हींअर अॼुकल्ह माण्हू ईअं कोन था ॾियनि। सो इमाम मालिक वटि इहो तरीक़ो आहे। बाक़ी इमाम अबू हनीफ़ा ऐं इमाम अहमद शाफ़ी इन खे ग़ैर शरई कमु था सम्झनि ऐं झलनि था इन शइ खां। ऐं उलमा जेके फ़ुक़हा आहिनि उहे चवनि था त इहा शइ छो अलाह ताला असांखे, यानी नबी करीम इन शइ जो ग़ैर जाइज़ क़रार ॾेई छॾियो। हू चवनि था त थी सघे इन जे करे जे न ही पैसा वठे ऐं हू काहे वञे ढोर ऐं में न लॻे या ढगी न लॻे, हू त पंहिंजा पैसा वठंदो। इहा आहे बेउल जहाला, जेको शरीयत में हिकिड़ो ॾेती करणु हराम आहे। उहा छा आहे, बेउल जहाला, यानी हिकिड़ी शइ मजहूल, तूं ही शइ वठि पोइ तुंहिंजो नसीब, इहा जेकी जहालत हूंदी आहे ही उन में शरीक आहिनि बिल्कुलु। छो जो ही बि जेके ढोर चढ़े थो मेंह जे मथां या ढगी जे या ॿकरी जे, ख़बर कान्हे त ही ढुकी थिए या न, हू पकिड़े या न पकिड़े, इहा ऐं हू पैसा छाजा वठंदो। तंहिंजे करे हू था चवनि इहो ई सबबु आहे जो असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शइ खां झलियो आहे। असुल शरीयत में त इस्लाम में उलमा चवनि था त इहा हिकिड़ी शइ त इआरत अल फहल दून मुक़ाबिल, मुस्लमाननि जे इहा हिकिड़ी सिफ़त हुजे विच में, त इहो शइ इन शइ जो हिक ॿिए खे ॾियनि बिदून मुआवज़ा, यानी ईअं मुफ़्त में फी सबीलिल्लाह ॾेई छॾनि, त यानी मुस्लमाननि जे विच में इहो हिकिड़ो यानी मोहबत थींदी ऐं हिकिड़ो इहो ताउन थींदो, त इन में त हुनजो को बि नुक़सानु कोन्हे। ऐं के फ़ुक़हा उन्हनि चयो त इहा शइ मकरूह थी वञे, जे पैसा वरितई त इहो कराहत इन में थी वेंदी ऐं मकरूह थी वेंदो, जीअं ॿियूं शयूं आहिनि मकरूह, इन जे करे इहा शइ न कनि मुस्लमान त बहितर आहे। त छो जो हदीस बिल्कुलु सरीह आहे, बिल्कुलु हज़रत उमर जी हदीस जेकी आहे उहा सही बुख़ारी में आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन बैअ असब अल फहल, सही बुख़ारी में आहे। त यानी इहो हिकिड़ी शइ नबी करीम जो झले वियो आहे त असांखे इन खे झलणो खपे। हा, के उलमानि चयो त के ढोर जेके आहिनि सफ़ा महांगा आहिनि ऐं उन मां तूं नसुल चाहीं थो त उहो ईअं करे पैसा न ॾिए, पैसा हुन सां ॻाल्हि ॿोल न करे, हा उनखे को अन्न वठी ॾिनई या गाह ॾिनई, ईअं हदीअ तौरु करे ॾेई अचेसि, पर हुनजो हू न घुरे, अॻियो न घुरे, हुनखे बसि इहा पक हुजे त यानी ही
ही मूंखे ॾींदो फी सबीलिल्लाह, उहो तूं भली तूं ढोर वठी आ ऐं भली तुंहिंजी ॿकरी आहे या ॿकरियूं आहिनि या ॾाचूं आहिनि या ढगियूं आहिनि या मेहूं आहिनि, भली उन्हनि खे लाइ, पर यानी तूं उनखे पोइ भली गाह वठी ॾिजां, जान वठी ॾिजां तोहफ़े तर, पर ॻाल्हि ॿोल पैसनि जी पहिरियां न थिए। ऐं कंहिं उलमा जो इहो बि राय आहे त ठीकु आहे, तोखे फी सबीलिल्लाह ॾिए थो केरु जानवर, पोइ तूं हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं महीनो तूं पाण वटि रहाई थो, पोइ उनखे चए थो बग़ैर इतिफ़ाक़ बग़ैर ॻाल्हि ॿोल तूं हुनखे 2 रुपया ॾिना त हदिया तौरु, त इन में हुन जे लाइ हराम कोन्हनि, ऐं छो जो हुन पैसनि सां पैसा कोन ॻाल्हि ॿोल कई आहे। इहो बि कंहिं उलमा जो राय आहे त इहो हिकिड़ो, छो जो हदीस जे मुताबिक़ असांजा ख़बर अथव त सभु शइ क़ुर सुन्नत में, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मन सना अलैकुम मारूफ़न फ़काफ़िऊ, नबी करीम चए थो केर बि तव्हांजे लाइ कोई चङाई करे थो त उनखे उहो चङाई च मोटाए, सो इहो तोखे सां चङाई कई त तूं हुनखे को तोहफ़ो करे ॾींदे पैसा बग़ैर ॻाल्हि ॿोल, त पोइ इंशाअल्लाह इन में कुझु को हरज न आहे। इहो बि उलमा जो राय आहे, असीं दोस्तनि खे चऊं था त ॿुधाए छॾियो। ऐं असांजो सॼो जेको ही बरनामज आहे तौहीद सिखणु ऐं हलाल हराम सिखणु क़ुर सुन्नत ते मुताबिक़, क़ुर सुन्नत खां ॿाहिरि इंशाअल्लाह न निकिरबो। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए, असीं सिखूं हलाल हराम शयूं। هذا والله أعلم صلى الله عليه سيدنا محمد.